अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध मीडिया न्यूज़ ऐं आऊं आहियां निशा कंवल। मदेजे खां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मदेजे में मक़ामी सतह जा कोरोना केस वधण खां पोइ डीसी शिकारपुर जे हुक्म ते मदेजी शहर में एसडीएम ॻड़ी यासीन गौस बख़्श जतोई ऐं रेंजर्स टीम इंचार्ज अब्दुल ख़ालिक ऐं डीआईबी इंचार्ज शाहजहान शाह जी अॻवाणीअ में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार साण करे मदेजी शहर खे मुकमल तौर सील कयो वियो। मदेजी शहर जी लबे मेरान मेन बस स्टैंड अली हैदर शाह समेत शाही बाज़ार जे चइनी तरफ़नि खां बैरियर ऐं टेबल टोड़े क़नातूं हणी सील कयो वियो आहे। शहर अंदरि 50 खां मथे दुकानदारनि जी कोरोना सैंपल टेस्ट पिणु वरिता विया। उन सिलसिले में एसडीएम ॻड़ी यासीन गौस बख़्श जतोई ॿुधायो त डीसी शिकारपुर जे हुक्म ते मदेजी टाउन ऐं ॻोठ जंदो देरो खे सील करण जो हुकुम मिलियो आहे। हाणे रेंजर्स ऐं पुलिस साण करे मदेजी शहर खे 14 ॾींहंनि लाइ मुकमल सील कयो वियो आहे। को बि क़ानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त एमएस मदेजी डॉक्टर अब्दुल्ला चन्नो मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त ईद जे ॾींहंनि में शहरियुनि एसओपीज़ ते अमल न कयो ऐं बैंक अमले में कोरोना हुजण खां पोइ मक़ामी सतह जा केस वधण जे करे मदेजी ऐं ॻोठ जंदो देरो खे सील कयो वियो आहे। हिकु नओं कोरोना केस पिणु पॉज़िटिव आयो आहे जेको गाइजा डिस्पेंसरीअ जो मेडिकल ऑफिसर आहे। ॿिए तरफ़ मदेजी शहर वासी पाक फ़ौज खे ॾिसी पंहिंजा दुकान ख़ौफ़ खां बंदि करे छॾिया। जॾहिं त इन वक़्तु मदेजी शहर अंदरि सील कंदड़ जॻहनि ते पोलियो जा एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि ऐं शहर अंदरि कर्फ्यू जहिड़ी सूरत हाल शायल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स खां अव्हांखे आगाह कंदा हलंदासीं। विज़िट कंदा रहो सिंध मीडिया न्यूज़।